अस्सलाम वालेकुम दोस्तों, शागिर्दो असांजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे भली कार। टॉपिक जे तरफ़ हलण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त फ़ौरन हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो त जीअं असांजी हर वीडियो बआसानी सां अव्हां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे तारनि जो रंग, द कलर ऑफ द स्टार्स। छा तव्हां कॾहिं तारनि जे रंगनि जो जाइज़ो वरितो आहे? जेका रोशनी हू ख़ारिज कनि था उहा उन्हनि जे रंग जे लिहाज़ खां कंहिं क़दर ताईं हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थिए थी। कुझु सूरतुनि में इहो फ़र्क़ु बआसानीअ सां ॾिसी सघिजे थो। मिसाल जे तौर त इहो 7 रंगनि जो जुर्मट जंहिंखे ऑरेंज चयो वञे थो उहो डिसंबर जे शाम जो ॾिठो वेंदो आहे या ॾिसण में अचे थो। उन में 2 चमकदार तारा जो रंग हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थिए थो। हिकु अब्द अलजूज़ा जो रंग जेको शुमाल मशरक़ी कुंड में हूंदो आहे उहो सुर्ख़ थिए थो, ॻाढ़ो थिए थो। ऐं ॿियो रजुल जवार जेको नीरी सफ़ेद रोशनी ॾिए थो। तारा तमामु रंगनि जा थियनि था, मिसलन ॻाढ़ा खां वठी नारंगी ताईं ऐं नीलो, सफ़ेद ऐं नीरा सफ़ेद। रंगनि जे दरमियान जेको इख़्तिलाफ़ असांखे इहो ॿुधाए थो त तारा केतिरे क़दुरु गरम आहिनि। हर गरम शइ जिस्म रोशनी ऐं हरारत जेको बर्क़ मक़नातीसी शुआऊं ख़ारिज करे थो, चाहे उहो तारो हुजे या रोशनी ॾियण वारो हिकु आम बल्ब। रोशनी ॾियण वारे बल्ब जो जेको फिलामेंट थिए थो उन में जॾहिं करंट पास थिए थो त उहो गरम थी वेंदो आहे ऐं पोइ उहो रोशनीअ जूं शुआऊं ख़ारिज करे थो, जंहिंजो हिकु नंढो जेको बेज़ाहिर नज़र अचे थो उहा नज़र अचण वारी जेका रोशनी हुजे थी। मिसाल जे तौर पर जेकॾहिं असांजो वोल्टेज घटि थी वञे त उहो फिलामेंट जो दर्जा हरारत किरी पवे थो। उन सां रोशनीअ में हिकिड़ी पीलाहट अची वञे थी या सुर्खी या ॻाढ़ाण माइल थी वञे थी। अगरि उन जे बरक्स जेकॾहिं फिलामेंट जो दर्जा हरारत वधी वञे त न सिर्फ़ु रोशनीअ में शिदत जी जेका रोशनी जी शिदत आहे उन में इज़ाफ़ो अची वञे थो, बल्कि रोशनीअ में सफ़ेदी ऐं नीलाहट शामिल थी वञे थी। रोशनीअ जे रंग मां असांखे इहो ख़बर पवे थी त रोशनी ख़ारिज करण वारे जिस्म जी दर्जा हरारत छा थींदी आहे या केतिरी आहे। इन ई तरह सां असां इहो ॼाणी सघंदा आहियूं त उहो मादो जंहिंसां तारा ठहनि था या ठहियल आहिनि उहो केतिरे क़दुरु गरम थियनि था ऐं उहो गैस जी शिकिल इख़्तियार करे वठनि था। तारा दरअसल हाइड्रोजन गैस जे वॾा बाल थियनि था। ही गैस बेइंतहा गरम ऐं ज़्यादा दर्जा हरारत जी वजह सां रोशनी ऐं हरारत ख़ारिज करे थी। रोशनी जो रंग असांखे तारे जी सतह जी दर्जा हरारत ॿुधाए थी। अक्सर या ज़्यादा जेके गरम तरीन जेके तारा हूंदा आहिनि उहे नीरे रंग जा थियनि था। उन जी सतह जो दर्जा हरारत तक़रीबन 55,000 डिग्री फ़ारेनहाइट थिए थो। सिज जेको हिकु पीले कलर जो तारो आहे ऐं उन्हनि जी सतह जी दर्जा हरारत तक़रीबन 11,000 डिग्री फ़ारेनहाइट थिए थी ऐं सुर्ख़ तारा थधा तरीन हुजनि था ऐं उन जो दर्जा हरारत सिर्फ़ु 5500 डिग्री फ़ारेनहाइट थिए थो। असांजो टॉपिक पुॼाणी ते पहुतो। अल्लाह निगहबान।